अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सिंध असेंबली के इजलास दौरान पीटीआई के नाराज़ मेंबरन के पहुंचण ते गौर। ऐवान जंग जो मैदान बणिजी वियो। पीटीआई जा नाराज़ मेंबर शहरियार शर असलम अबड़ो और करीम बख्श गबोल असेंबली पहुता तो झेड़ो थी पियो। झेड़ो टाणण की कोशिश दौरान पीटीआई और पीपी मेंबर्स भी हथें पइजी विया। पीटीआई जा मेंबर सिक्योरिटी एहलकारन और साफ़ इंसाफ भी विड़ी पिया। पीटीआई अगवान नाराज़ अगवान करीम बख्श गबोल के पाण सां गॾु खणी विया। पीटीआई के नाराज़ अगवाणन पारां हिकु भेरो ॿीहर सेनेट चूंडुनि में पंहिंजी पार्टी उम्मीदवारनि खे वोट न ॾियण जो ऐलान। असलम अबड़ो और शहरियार शर जो चवणु आहे त मर्ज़ी मूजिब सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त सिंध असेंबली में ड्रामो रचायो वियो। पीटीआई मेंबरन खे अगवा करण जा कूड़ा इल्ज़ाम लगाया पिया वञनि। पीटीआई जा टई बागी मेंबर मर्ज़ी मूजिब असां वटि आया। पीपी जमहूरियत ते यकीन रखे थी। वक्त तमाम घट हुजण सबब सेनेट चूंडू मौजूदा आइन और कानून तहत कराई वेंदियूं। इलेक्शन कमीशन सुभाणे सेनेट चूंडू पुराने तरीक़ेकार तहत कराइण जो फ़ैसिलो करे छॾियो। सेनेट चूंडुनि बाबति सुप्रीम कोर्ट की राय ते अमल करण जो भी फ़ैसिलो। अदालती राय ते अमल दरामद और टेक्नोलॉजी के इस्तेमाल बाबति कमेटी कायम। कमेटी में स्पेशल सेक्रेटरी इलेक्शन कमीशन नादरा FIA और IIT वज़ारत और बियन इदारन जा अमलदार शामिल। वज़ीर आज़म इमरान खान जो तहरीक इंसाफ के मेंबरन से मुलाकातूं। वज़ीर आज़म जो चवण है अपोजिशन जमायतूं सेनेट इलेक्शन खटण लाइ हर हरबा इस्तेमाल करे रहियूं आहिनि। असांजे मेंबरन से राब्ता थी रहा आहिनि, पर असां मुतहद आहियूं। अपोजिशन तरफां पैसों और लालच बावजूद सेनेट चूंडुनि में कामयाबी हासिल कंदासीं। सुप्रीम कोर्ट समूरा गैर कानूनी चैम्बर्स किराइण जो हुक्म ॾेई छॾियो। वकीलन खां एफेड जो फुटबॉल ग्राउंड भी खाली कराइण जो हुक्म। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद की सरबराही में 3 रुकनी बेंच फ़ैसिलो ॿुधायो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त कहिड़े बुनियाद ते गैर कानूनी चैम्बर रहण ॾियूं। ग्राउंड ते ठहियल अदालतूं भी ॾाहियूं वेंदियूं। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस 42 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 1163 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ वायरस मुतासिरनि जो अंग वधी 5,82,828 ताईं पहुतो। चक भरसा रुस्तम वारे इलाइक़े में नौजवान जो लाश हथायो। लाश की सुञाण रफ़ीक अहमद ॾखण तौर थी है। मक़तूल के वारसनि जो बाईपास से लाश रखी धरणो। तोग में रुस्तम शहर बंद थी वियो। नंढुजाम लग कैसर शाख में नौजवान जो लाश हथायो। लाश की सुञाण बशीर निज़ामानी तौर थी।